ख़ैर नाज़रीन, लाड़काणे वेझो गढ़ी खुदाबख्श मां अव्हांखे आम ख़बर पिया ॾियूं त 4 अप्रैल ते शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी वरसी तक़रीब जेका गढ़ी खुदाबख्श में मुनाक़िद थियल हुई, उते माहिर क़ानून डिप्टी अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह जिन मथे स्टेज ते मौजूदु आहिनि। सैयद दुर मोहम्मद शाह सां स्टेज ते मुख़्तलिफ़ अॻुवाणनि सां मुलाक़ातूं पिणु थियूं आहिनि। मिलियल ॼाण मुताबिक़ सैयद दुर मोहम्मद शाह जी स्टेज ते मौजूदगी दौरान गवर्नर KPK फैसल करीम कुंडी, साबिक़ वज़ीर आज़म पाकिस्तान राजा परवेज़ अशरफ, सेनेटर शेरी रहमान, एडिशनल एडवोकेट जनरल काज़ी मोहम्मद बशीर, निसार खोड़ो, सेनेटर ज़मीर घुमरो, PP सिंध जे जनरल सेक्रेटरी वक़ार मंगी, मिनिस्टर आज़ाद कश्मीर आमिर गफ़ार लोन, CM बलोचिस्तान सरफराज़ बुगटी, सेनेटर नियर बुखारी, प्रेसिडेंट PLF पाकिस्तान समेत कई अॻुवाणनि सां मुलाक़ात थी आहे। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं पिया त PLF सिंध जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी सैयद दुर मोहम्मद शाह जिन हिते मदीजी में इस्तक़बालिया कैंप पिणु क़ाइमु कई हुई 4 अप्रैल जे हवाले सां, जितां हू वॾे काफ़िले सां गॾु गढ़ी खुदाबख्श मज़ार ते रवानो थी वियो हुयो। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ासि करे सिंध में सिंध जे MPs MNS खे स्टेज ते अचण खां मालूम थियो आहे त रोकियो हुयो, पर एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह खे ख़ुसूसी तौर ते ऑनर ॾेई हुनखे स्टेज ते घुरायो वियो। हींअर एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह जेके डिप्टी अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान आहिनि ऐं PLF सिंध जा इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहिनि, उहे 4 अप्रैल जे निस्बत सां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी वरसी तक़रीब दौरान जेका गढ़ी खुदाबख्श में मुनाक़िद थियल हुई, उते वरसी तक़रीब दौरान स्टेज ते मौजूदु आहिनि, जिते हुन मुख़्तलिफ़ पार्टी अॻुवाणनि सां मुलाक़ातूं पिणु कयूं आहिनि।